में हर माण्हू जो हक़ आहे पाण जो त उहो पंहिंजी हर शइ खे उन हंध ताईं डिफेंस करे सघे। असांजो फ़र्ज़ु आहे असांजी जेका शइ नाजाइज़ी ॾिसूं था त उहो हाई कोर्ट भला हे सुप्रीम कोर्ट ताईं वञनि था, इहो केस सुप्रीम कोर्ट ताईं 3 दफ़ा वञी मोटी आयो आहे न। वकील जेको मुंहिंजो आहे त ॻाल्हाइणो त वकीलनि खे खपे न साईं, कोर्ट में त वकील ॻाल्हाईंदा आहिनि, मां उथी पंहिंजी वकालत त नथो करे सघां, या फरियादी जेको आहे त फरियादी पंहिंजी वकालत करे। हिकु डिक्टेशन लिखाराए कंहिंखां बि, पोइ कंहिंखां बि डिक्टेशन लिखाराए अचे कोर्ट में बीह हुन सां कनि, असांखे सम्झ में कोन थी अचे हिननि जी। माना हिन केस में तव्हां चओ था सियासत इन्वॉल्व आहे? छो न आहे साईं, सियासत इन्वॉल्व तव्हांजे साम्हूं आहे। भला मूंखे वज़ीर आज़म छा कंदो? कोर्ट जे जॾहिं केस मां जो कोर्ट में त वज़ीर आज़म भला कोर्ट में इन्वॉल्व आहे छा? या मिनिस्टर इंटीरियर असांजे कोर्ट में इन्वॉल्व आहे छा? या हे जेके बि वज़ीरनि सां वञी फ़ोटू कढाइण मतिलबु छा आहे? उहो छा ॾेखारणु चाहे? उहो वकील जे मथां ॿुधायो, उहो जज खे ॾेखारे थी त मां वज़ीर आज़म सां मिली आयो आहियां, या वज़ीर आज़म जो जज सां को राब्तो आहे। इहो इट्स ऑल फोकस।